अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं अली हसन अब्बासी। किताब आहे हू ॾोथी हू ॾींहं। लेखक सैयद असामुद्दीन राशिदी। किस्त चौथी। लाड़काणे जा उहे चंद ज़मींदार जंहिं जो ज़िक्र मथे कयो आहे, ज़ाती तरह नेक ऐं रज चङा मुड़ुस हुआ। ख़ल्क़ ख़ुदा जे लाइ ॿियनि ज़मींदारनि जा चटी या वॾेरनि वांगुरु हरूभरू अज़ाब इलाही कोन हुआ। मंझान केतिरा काउंसिलुनि जा मेंबर, असेंबलियुनि जा रुकन ऐं म्यूनिसिपालिटियुनि ऐं लोकल बोर्डनि जा सदर ऐं सरबराह बि हुआ। उन्हनि मां केतिरनि खे लीडर हुजण जी बि दावा हुई। उहो सभु कुझु दुरुस्त ऐं सही, लेकिन अफ़सोस उहो आहे त मजमूई तरह उन इहो तबिके अंदरि सही माना में क़ौमी रहबर हिननि मां हिकु बि कोन हो। ऐं न वरी मंझंदि को उहो शऊर ई हो त क़ौम जो मफ़हूम छा आहे या क़ौम जी तामीर कीअं थींदी आहे ऐं रहबर ऐं रहनुमा जूं ख़सलतूं ऐं फज़ीलतूं कहिड़ियूं थियनि थियूं। संदन लीडरीअ जा अजाए तरकीबी मोल मताया खणी चइजे त साज़ ऐं सामान फ़क़ति ई हुआ। चंद ख़ाना साज़ हक़नि जा मफ़रूज़ा रिथे मुस्लमाननि जे नाले में उन्हनि जी बार बार पधराई करणु। जॾहिं कमिश्नर साहब बहादुर ममालिक सिंध या मौला अल अलकाब जनाब गवर्नर साहब बम्बई ज़िले में सैर सफ़र ऐं शेल शिकार सांगे अचनि त उन्हनि जे हुज़ूर में एड्रेस पढ़णु ऐं उन में मथे मफ़रूज़नि जी मञाइण लाइ खेनि अर्ज़ु मारूज़ करणु। कमिश्नर साहब खे अहिड़ीअ तरह ख़िताब कयो वेंदो हो। मुलाज़िम पेशे मुसलमाननि में मक़बूल थियण ख़ातिर सरकारी महकमनि में नौकरियुनि जे हिसे मुक़ररु कराइण लाइ रेज़ोल्यूशन पास करणु। जाइ बजाए हिंदुनि जो हाउ बछाए आम मुसलमाननि जी हमदर्दी हासिल करे पंहिंजा सियासी कार्य सिद्ध करणु। लाड़काणे जे ज़मींदारनि ऐं जागीरदारनि वटि लखें एकड़ मज़रूआ ज़मीन हुई, जन मां खेनि किरोड़ें रुपया सालानी ईंदा हुआ। उन जी आमदनीअ खे हिननि कॾहिं क़ौमी अमानत कोन सम्झो। उन मां क़ौम जी तामीर ते हिननि कॾहिं हिकु कोॾी बि ख़र्च कान कई। कंहिं क़ौमी तहरीक में हिननि जे हड़ां हिकु रुपयो बि कोन निकितो। मुसलमाननि जे नौकरियुनि लाइ त ठारा ठाहींदा रहिया, लेकिन हिननि उन्हनि जे पढ़ाइण ते हिकु पैसो ख़र्च करणु बि हमेशह असराफ़ सम्झो। अलबत कलेक्टर ऐं कमानीअ खे कंहिं चंदे चूरीअ जी ज़रूरत पवंदी हुई त हिकु अख जे इशारे ते ऐं हिकु मामूली पैगाम ते वायसराउनि जा मुंहं खुली पवंदा हुआ। जंग थींदी त ब्रिटिश सरकार जे क़दमनि ते हज़ारनि जा हज़ार विझी छॾींदा। हाकिम शिकारनि लाइ अची मंज़िलूं कंदा त कोटवार खां वठी साहिब जे बटलर ऐं मेम साहिब जे आयाउनि ताईं नोटनि जा नोट वहाए छॾींदा। ख़िताबनि ख़ातिर हिननि अलाए छा जो छा करे छॾियो। इज़त नफ़्स जी पास ख़ातिर त कान कयाऊं, उल्टो हिननि पंहिंजे आमदनीअ खां बि अॻिते टपी हिक ॿिए ते चढ़ंदू कयूं। चंदा ॾिना ऐं ज़ाती ख़ुदीअ ख़्वाह क़ौमी ख़ुददारीअ खे सरकार सगोरीअ जे राह ऐं रंध ते विछाए छॾियाऊं। ज़मींदार लाड़काणे जा हुजनि या मीरपुर ख़ास जा, अफ़ालनि ऐं अहमालनि में सभु हिकु जहिड़ा हुआ ऐं वण सभिनी जा साॻिया हुआ। कसर कंहिं पुठ ते कान छॾी, पंहिंजे वसूं कंहिं कोन घटायो। असांजे उन्हनि सरदारनि ऐं जागीरदारनि जे मुक़ाबले में हिंदू हम क़ौम जे सरबराहनि ख़्वाह शाहूकारनि पंहिंजे कमाईअ खे हमेशह क़ौमी विरसो ऐं असासो सम्झो, अमानत ऐं आज़ोको सम्झो। हिननि पंहिंजे तालीम लाइ स्कूल, कॉलेज ऐं बोर्डिंग तामीर कया। आम ख़ल्क़ ख़ुदा जे फ़ाइदे ऐं बहबूद लाइ इस्पतालूं ऐं सैनिटोरियम क़ाइमु कया। यतीम घर, हुनरी स्कूल ऐं बेवाखाना जोड़ाया। आम ख़ल्क़ जे आराम ऐं आसाइश लाइ पार्क, बाग ऐं तफ़रीह खाना तामीर कया। ओसी ताईं जो बाग़नि में बेंचूं बि हिननि ई ख़रीद करे विधियूं त जीअं हिंदू मुस्लमान भल अची पहर पाछो साही पटे सुधीर थियनि। जानवरनि जे पाणी पीअण लाइ हौदियूं बि जाइ बजाए हिननि जे ख़ैराती फंडनि मां ठहियूं, जिन मां हमेशह मुसलमाननि जे ई गॾनि घोड़नि पाणी पीतो। अहिड़ीअ तरह न छड़ो उहे क़ौमी ऐं इंसानी कार्य हिननि जे हथां सिधा थिया, बल्कि सच ऐं कूड़ में जेकॾहिं तमीज़ कबी ऐं धोध ऐं धांधल खे छॾे ॾिबो त मालूम उहो ई थींदो त हक़ीक़त में सिंध खे हिंदु न ॾियो, मुल्क खे उन्हनि सिंगारियो ऐं संवारियो। उहे सखर ऐं बखर, कराचियूं ऐं हैदराबादियूं हिननि ई जोड़ियूं। बरादरान इस्लाम त छड़ो हिंदुनि जी मुल्क बदर थियण बाद सिरां कढी विकियूं, बुनियादनि खे कोटरे नेकाल कयो, छितियूं ऐं भितियूं ड्राहे, शहतर ऐं पटियूं, दर ऐं दरियूं बाज़ार में आंदियूं। शिकारपुर कुझु सेक ऐं सैलाब चट कई, बाक़ी ॿाहिरनि जी साणस भलाई थी। बंगल देरो, खैरो देरो असां ई तबाह कयो ऐं तयब खां पंजो देरो बि असांजे हथनि सां ड्रही अची ढेर थियो। अलगरज़ हिंदुनि दुनिया जी कुंड कुड़छ मां ख़ज़ाना खणी अची जेके खुॾनि मथां खुॾ अॾिया, ख़ुदा जे फज़ल सां असां उन्हनि जी अॼु सिर न छॾी सिर खे। हसन अली अफ़ंदी, नूर मोहम्मद वकील,
मीर ग़ुलाम अहमद टंडे बागे वारो, मखदूम ग़ुलाम हैदर हालन वारो, अब्दुल रहीम शाह सिजावल वारो ऐं हाजी सर अब्दुल्ला हारून कराचीअ वारो। रब शाल सभिनी खे जन्नत में जायूं ॾिए। जेकॾहिं सिंध में कुझु निशानियूं छॾे न वञनि हा त हूं त एतिरो मिसाल बि असां पेश करे कोन सघूं हा। अॼु हिकु बि वॾो माण्हू या सिंध जो ज़मींदार खां जागीरदार उहो कोन ॾेखारे सघंदो त जा हीअ क़ौमी तामीर या जो हीउ तालीमी इदारो संदन खीसे मां खड़ो थियो आहे, या ही पायदार क़ौमी यादगार संदन मंझां कंहिं हिक जी निशानी या सिंधियुनि लाइ सुखड़ी आहे। ख़ुदि वाहिद बख्श खान भुट्टे जहिड़े सखी मर्द अंधनि जी आर्ज़ी इमदाद त हमेशह कई, लेकिन सॼनि जे सिलसिले में हिन खां बि का पायदार निशानी छॾी कान पुगी। लाड़काणे जी पुराणी सिविल अस्पताल में हिंदुनि जॾहिं ग़ैर मुस्लमान लाइ ख़ुलासो वार्ड ठारायो, तॾहिं कराचीअ जे सर अब्दुल्ला हारून त उन जे मुक़ाबले में मुस्लमान लाइ हिकु वार्ड ठाराए छॾियो, लेकिन लाड़काणे जे कंहिं बि वॾ वॾेरे खे तौफ़ीक़ कान थी जो खणी अहिड़ो ख़ैर जो कमु करे। ज़मींदारनि मुस्लमाननि में तालीम आम करण खां ॼाणी वाणी इज्तनाब कयो। हिननि दानिस्ता स्कूल कॉलेज या बोर्डिंग कोन ठहिराया। हिननि जी दिली मुराद ऐं मक़सदु इहो हो त सिंध जो मुस्लमान न पढ़े, मथां विचोलो तबिको पैदा थी पवे, ग़रीबनि जा ॿार पिया मज़ूरी कनि ऐं भल पिया ढोर चारीनि। पढ़ंदा त संदन साम्हूं अची कुर्सियुनि ते वेहंदा। तंहिं करे सिंध अंदरि भले अमीर अमीर रहे ऐं ग़रीब ग़रीब रहे, अमीर बुलंद ऐं बाला, ग़रीब मातहत महकुम मजबूर ऐं माज़ूर। अॼु उन तबिके जे जान कुनीअ जो वक़्तु अची पहुतो आहे। संदन वसी ऐं बेजा मिल्कियतूं खसिजी अची एकड़नि जे अंगनि ते पहुतियूं आहिनि। क़ौमी तामीर बहबूदी ऐं भलाईअ जे मुक़ाबले में हिननि पंहिंजे आराम ऐं आसाइश ऐश ऐं मौजुनि लाइ जेके माड़ियूं ऐं महल अॾिया ऐं जिन खे हिननि पंहिंजो पायदार निशान सम्झो, तन मां केतिरा त माज़ीअ में ई ढही वञी ढेर थिया। जेके हाल में मौजूदु आहिनि से बि मरमत जे मुहताजीअ सबबि मुस्तक़बिल में अची पट पवंदा ऐं कुझु अरसे खां पोइ उन तबिके जो हर निशान ऐं ज़ाती आसार ईअं नीस ते नाबूद थी वेंदो जो ॼण हिन ख़ुदा जे ज़मीन ते कुड़मियुनि ऐं कामियुनि जे पघर मां पैदा कयल पैसे जे ज़रिए पथर जे बुनियादनि ते पकियुनि सिरुनि जूं भितियूं चूने गच सां अॾियूं ई कोन हुआऊं। छतुनि में लोहा गाडर ऐं फौलादी टीर विधा ई की न हुआऊं। क़ीमती काठ ऐं बर्मा जी टिकल वुड मां दर ऐं दरियूं विझरायूं ई की न हुआऊं। अफराज़ साहब जे गुंबज़ ते चिबरे त नौबत हई थिए। हिननि हमराहनि जी ख़ाक ते जाइ ज़रूरु ठहिराईंदे बि हर कंहिंखे पियो ॼण आर थींदो। अॼु मां संदन नालो खंयो आहे, संदन ज़िक्र आंदो आहे, लेकिन संज सुभां उहो ॾींहुं बि ईंदो जॾहिं को खेनि यादि बि कोन कंदो। संदन ॻाल्हि निकिरंदी त हर को खणी मुंहुं पासीरो कंदो। ईअं यादगिरीअ जे तख़्तीअ तां महू थी मेसारजी वेंदा, ॼण हिन दुनिया में कॾहिं हुआ ई कोन, ॼण कॾहिं ॼावा ई कोन हुआ। भला ख़ालिक पारां मख़लूक लाइ मथनि जेके फ़र्ज़ हुआ उहे हिननि पालिया जो न। मादरे वतन जा ऐं उतां जे माण्हुनि जा मथनि जेके हक़ हुआ से हिननि बजा कोन आंदा। हिननि सॼी ज़िंदगी पंहिंजे नफ़्स जी ग़ुलामीअ में जो गुज़ारे छॾी। हिननि पंहिंजो धन ऐं दौलत ज़ाती ज़रूरतुनि ऐं जिस्मानी ख़्वाहिशुनि ते जो सर्फ़ करे छॾियो। पोइ तारीख़ जे ॿियनि क़ाइदे ऐं कानून हेठि खेनि इहा सज़ा न मिलंदी त ॿी कहिड़ी मिलंदी। ज़मींदारनि खां सवाइ लाड़काणे में ॿियो ज़ोर हूंदो हो वकीलनि जो। ख़ैर कलेक्टर ऐं कमानी साहिब त पाण मालिक हुआ, नंढो वॾो पियो उते झुकंदो हो ऐं सलामी थींदो हो, लेकिन वकीलनि जा मान बि घटि कोन हुआ। दीवान गोबिंदराम, दीवान लालचंद नोलराय, दीवान पेसूमल, सोभराज, जोतमल पंजोदेराणी, टोपणदास, वेरू सिंह, टीपी चंदनाणी बारिस्टर, गोबिंद बख्श ईसराणी बारिस्टर वग़ैरह ईअं पिया कोर्टुनि में वॼंदा ॼण उतर खां ककरनि जा कड़काट ऐं विॼुनि जा वाजट थी रहिया आहिनि। दीवान गोबिंदराम सेवाणी त चई खणी बसि कर, जंहिं जाइ में अली गोर खोड़ो रहे थो उहा संदसि हुई। शाम जो पापड़ ऐं पकोड़ो खाई हिकु ॿ कटोरो थादल जो पी घिटीअ में दरवाज़े अॻियां छिड़कार कराए खट ते तूल विहाणो रखाए अची टेक ॾेई वेहंदो। आए वे लाइ मूड़ा हूंदा। को दोस्त आयो त उन सां कचहरी पई थींदी, वरना सुभाणे जे केसनि जा काग़ज़ बि पियो पढ़ंदो ऐं मुस्लमान असीलनि ते गारियुनि जा कड़काट बि पियो कंदो। असील हुअं त सुबुह जो बि कोर्ट में वञण खां अॻु गारियूं खाईंदा हुआ, पर शाम जो बि न मतन बरसाति पई वसंदी हुई।
आवाज़ु तिखो ऐं बुलंद हूंदो हुउसि जो खैरी ॻाल्हाईंदो हो त बि ॼण महलो मथे ते खणंदो हो। खटूमल मुंशी ऑफिस में वेठो हूंदो, घिटीअ मां रड़ करे चवंदुसि, अड़े खटू न छॾ भेण सां खे, सॼी फी वठीसि, न त हणीसि मुंहं जा कागज़। भेण सां खे पुछीसि, हरामीअ खां शायदि छो न आंदो अथई। बहरहाल असील बि गारियूं ॿुधी ॿुधी नासूदी थी विया हुआ। वाका कंदो, गारियूं कंदो ॾींदो, लेकिन हो असील लाइ ॼणो आथत। असील मथनि हेठां ॼणो विहाणू करे वञी सुम्हियो। कोर्ट में पहुचण शर्त मैजिस्ट्रेट जा ओसान ख़ता, फरियादीअ जा हवास चट ऐं कोर्ट जी छत मथे ते। ॿाहिरि मैदान ताईं आॾीअ पुछा जा कड़का पिया ॿुधबा। उहो ई सबबु हो जो ॿराड़ीअ जो हर मुस्लमान फरियादी हुजे ख़्वा जवाबदार दीवान गोबिंदराम कंदो ईंदो। साल गुज़री विया उन्हनि ॻाल्हियुनि खे। मरहूम हिंदुस्तान पहुची फोत बि थी वियो, पर अॼु बि जॾहिं यादि अचे थो त ॼणो कन पिया वॼनि। न छॾ भेण सां खे, ओ खट्टू। मुस्लमान वकील अञा हाणे इम्तिहान पास करे अची पहुता हुआ। मरहूम नवाज़ अली न्याज़ जे वॾे भाउ मरहूम ग़ुलाम अलीअ जो फर्ज़ंद फ़कीर मोहम्मद जाफ़री नओं आयो हो। हनीफ़ पिणु नऊं लाड़काणे में आयो हो। सुक पुल वटि जाइ हूंदी हुअसि। गोबिंदराम वटि वकालत सिखंदो। नौजवान संगत जो वटसि मर्कज़ हूंदो हो। वलीदन वारे कामरेड अली मोहम्मद अब्बासीअ जो नंढो भाउ ग़ुलाम अहमद 2-3 साल पोइ आयो, लेकिन सुतत ई गुज़ारे वियो। अहिड़ीअ तरह ख़ुदा बख़्शिस ख़ैर मोहम्मद सोलंकी ग़ालिबन ग़रीब खे सिल हुई, ज़िंदगीअ जटरा कोन कयसि। पीर इलाही बख़्श सभिनी खां उमिरि में वॾो हो, पर आयो सभिनी खां पोइ। अलीगढ़ मां इम्तिहान पास करे पहिरीं अची नवाब ग़ैबी ख़ान चांडीअ जे बंगले जे भिक में रहियो, यानी हनीफ़ जे जाइ जे साम्हूं। काज़ी फज़लुल्लाह 1934 ईस्वी धारे अची पहुतो। बहरहाल उहे सभु अञा सेखड़ाटू हुआ। दरअसल ज़ोर हिंदू वकीलनि जो उन दौर खां अॻु सर भुट्टे जो भाउ अलीगौर ख़ान भुट्टो बारिस्ट्री पास करे आयो हो, लेकिन ज़मींदार को ॿार हो। कोर्टुनि अॻियां ऐं मजिस्ट्रेट जे साम्हूं बीह न सघियो ऐं चुप करे वञी ॻोठ वेठो। मरहूम जान मोहम्मद जूणे जे बारिस्ट्री पास कई, लेकिन पंहिंजी मुख़्तसिर ज़िंदगीअ खे सियासत ऐं हिजरत में गुज़ारे छॾियईं। ख़ान बहादुर यार मोहम्मद जूणे जो अलबत उन दौर मां रहियो हो जेको ख़ुदा जे फज़ल सां अञा हलियो अचे थो। मिस्टर रही बख़्श अबड़ो शिकारपुरी बि हनीफ़ जन खां अॻु आयो, पर सुतत ख़ैरपुर में नौकिरी वठी हलियो हुयो। 3 कोर्टुनि में मुस्लमान जवाबदारनि जा कटक अची कठा थींदा हुआ। रेज़िडेंट जी कोर्ट, जंहिंखे उर्फ़ आम में रेज़ीअ जी कोर्ट सॾियो वेंदो हो, सेशन कोर्ट ऐं उन जे पहलूअ में सिविल कोर्ट। सिविल में हिंदू आम ॼामींदा हुआ, लेकिन मुदई जी हैसियत में संदन कच्छ में ॻाढ़ी बंदी, जंहिंखे वही बि चयो वेंदो हो, हमेशह अंगोछे में वेढ़ियल हूंदी हुई। उन में मुस्लमान मदा अले जे 7 पीढ़ियुनि जो कर्ज़ु दर्ज हूंदो हो। मूर ते व्याज ऐं व्याज ते व्याज। अहिड़ीअ तरह रक़मुनि ते रक़मूं चढ़ंदे जॾहिं ॾिसंदा त हाणे मुस्लमान लाइ ज़मीन चुकाए ॾियण खां सवाइ ॿियो चारो कोन आहे, उन वक़्तु अची सिविल कोर्ट जो दर वठंदा। चङा ॾिसणा वासणा वॾेरा वको ओड़िया पिया हूंदा हुआ। ख़ैर को निसोरो ई नाहक कोन हो। कर्ज़ खणण जी आदत उन्हनि खे बि आम हुई। ढल खुटी, शादी आई, गमी थी, कामोरो कड़ो आयो, कलेक्टर ऐं कमानीअ जे मंज़ल थी, यकदमि मोदीअ ॾे मुंहुं कंदा। कनि शौक़ीननि जे साहेड़ियुनि ऐं सुरेतनि जा ख़र्च पका ऐं खंदा पादा बि पिया उते ई हलंदा हुआ। ज़मीन जी आबादी ऐं आमदनी केतिरी थी ऐं काॾे वई, उनजो लेखो उन्हनि मोदियुनि जे हवाले हूंदो हो। तंहिं करे ज़मींदारनि खे न उन जी सुध हुई ऐं न उन लाइ को ओनू। जेकी घुरिबो सो पियो मोदी मुयसरु कंदो। पोइ ॻणती छो ऐं छाजी।